से कौमू जिंदाबाद बिटाई, मारू जिंदाबाद बिटाई। सिंध एक्शन कमेटी में शामिल मोदोतन साथियों, वकील दोस्तों, समूरन साथियों क्या मुबारकबाद हो जा रियासती जबर डाट के बावजूद खौफ के तोड़े अल्ताह ते गड थे आयो। आज जस्कम जे लियाकत मला जिले अगुवान ते मौजूद आ, उनके शायद स्पीच न कराई त उन सां मज़ाक तो कया जो दोस्तन जो नालो न वठो ये नसद क्यों ये असांजो इतिहाद पंहिंजे वतन बचाइण जो इतिहाद आहे, क़ौमुनि जी खुद मुख्तियारी जो इतिहाद आहे, अदालतुनि में इंसाफ जी बालादस्ती जो इतिहाद आहे, मुल्क जे अंदरि जमहूरियत जे इस्तेकाम जो इतिहाद आहे। छाकाणि त असां सम्झूं था त पीपुल्स पार्टी जेका आमिरत जी पैदावार आहे, जेका पार्टी जनरल अयूब खां वठी सिंध सां गदारियूं कंदी आई आहे, नून लीग जनरल ज़िया खां वठी मुल्क जे ख़िलाफ़ साज़िशूं कंदी आई आहे, उहे समूरियूं जमायतूं अॼु गॾिजी वरी 27वीं आईनी तरमीम जे ज़रिए जेके राया खोआ क़ौमुनि खे हक़ ॾिना विया आहिनि उहे बि खसण जी साज़िश कई वई आहे। असां सम्झूं था त 73 जो आइन बि नाकाफ़ी आहे, उन क़ौमुनि खे ख़ुदि मुख्तियारी न ॾिनी आहे, पर उन जे बावजूद बि असां हिन मुल्क जे अंदरि सिंधी, बलोच, पख्तून, पंजाबी सभु हिन ई तरह जे ॾिनल आइन तहत हलूं पिया। पर बदकिस्मती सां मुल्क जा उहे आमिर पंहिंजे इख्तियारनि जी हासिलात जे लाइ जेके पपेट पॉलिटिशियंस आहिनि, बूट पॉलिसी पॉलिटिशियंस आहिनि, पीपुल्स पार्टी, नून लीग पिया, उन्हनि खां पार्लियामेंट जे अंदरि जबरी तौर ते आइन में जेके हिन वक़्तु अमेंडमेंट कराइनि पिया, असां सम्झूं था त मुल्क तोड़ण जी साज़िश आहे। छाकाणि त हिन आईनी तरमीम जे ज़रिए 26 आईनी तरमीम जे ज़रिए अदालतुनि खे कंट्रोल कयो वियो, इज़हार जी आज़ादी खसी हुई, क़ौमुनि जी ख़ुद मुख्तियारी खसी हुई, न सिर्फ़ इहो असांखे दरिया खसण जी कोशिश कई वई, पर हाणे 27वीं आईनी तरमीम जे ज़रिए असांजा मिनरल ऐं माइंस खसिया वेंदा। हे जेको खंभे गुम करण, मारण ऐं चिथण वारो जेको कानून आहे उहो वधीक ताक़तवर बणिजी वेंदो, जंहिंजे करे तव्हां ॾिसो पिया न असांजे चोथां पुलिस फिरी बीठी आहे सॼी सिंध में। अरे जिते जिते बि हिन आईनी तरमीम जे ख़िलाफ़ मज़ामत थी आहे, उन्हनि खे ॿधो वियो आहे, गिरफ़्तार कयो आहे, चिथियो वियो आहे। पर इंतबाह थो कयां पीपुल्स पार्टी जे हिन नाम निहाद जमहूरियत खे यादि रखी छॾियो, असां अयूब जी आमिरत सां विढ़िया आहियूं, ज़िया जी आमिरत सां विढ़िया आहियूं, मुशरफ जी आमिरत सां विढ़िया आहियूं। तव्हांजे भुटे खां वठी तव्हांजे हिन ज़रदारी ताईं विढ़ंदासीं। सिंध जा गैरतमंद माण्हू पंहिंजा वसीला बचाईंदा, पंहिंजे वतन जी वहदत बचाईंदा, छाकाणि त असां सम्झूं था त ही मुल्क जे तारीख़ी वतननि जे वहदतुनि जो मसइलो आहे, जिन खे टोड़ण जी साज़िश कई पई वञे, जिन जा वसीला खसण जी कोशिश कई पई वञे। अदालती निज़ाम तव्हां अहिड़ो कमज़ोर करे छॾियो आहे जिते इंसाफ़ जो क़त्ल पियो थिए, जजनि खे तव्हां अहिड़ा जज रहिया आहिनि जेके तव्हांजी मर्ज़ी ते फ़ैसिला था ॾियनि, मुल्क कीअं हलंदो? उन करे असां उनखे इंतबाह था कयूं त जेसीं ताईं मुल्क जे अंदरि तरक़ी पसंद सोच रखंदड़, वतन दोस्त, क़ौम परस्त नौजवान, वकील, दानिश्वर, अदीब ज़िंदा आहिनि, तेसि ताईं तव्हांजी हर साज़िश जे मुंहं में मोचड़ो हणंदा। ॿ 4 ॾींहं पहिरियों सिंध एक्शन कमेटी जे अॻुवान ज़ैन शाह, डॉक्टर नियाज़ कैलानी ऐं रियाज़ चंद जे मथां पूरी FIR दाख़िल कई वई। चयो वियो त हिननि बाबा रोड ब्लॉक कयो। सॼी दुनिया खे ख़बर हुई त 7 तारीख़ ते ज़ैन शाह ऐं सिंध एक्शन कमेटी जा अॻुवान GM साहिब एडिफिस जामशोरा ते हिन ई तारीख़ जे लाइ उते हिकिड़ी गॾिजाणी करे रहिया। ही तव्हां केॾा पिया क़ौम खे अची वञो? ज़रदारी यादि रखी छॾ, तुंहिंजे मरण खां पोइ जेको तुंहिंजे गुलामी सां असर थियो उन खां वधीक तुंहिंजो बदतर असर थींदो। क़ौम तोखे सुठे लफ़्ज़नि सां यादि न कंदी, जबरी तौर ते आईनी तरमीमूं कंदो, बुनियादी हक़ कसींदो, वतन कसींदो, वसीला कसींदो, इंसाफ
इंसानी हक कसीदो अदालतुनि जो कत्ल कंदो त सुभाणे तव्हांजो तारीख़ में उहो असरु थींदो जेको यज़ीद जो थियो, जेको फ़िरौन जो थियो। उन करे तव्हां ज़रूरतमंद सियासी कारकुननि खे जस थो ॾियां जो पंहिंजे वतन जे लाइ बिठायो। ये वेड़ जारी रहंदी, तारीख़ जारी रहंदी जेसीं ताईं जबरी नाइंसाफ़ी ज़ुल्म जो निज़ाम जो ख़ात्मो नथो अचे, तेसि ताईं जिदोजहद जारी रहंदी, जारी आहे, जारी रहंदी, जारी आहे, जारी रहंदी। महिरबानी।